बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। के न्यूज़ सां आऊं आहियां महताब अली संजराणी। हिक नज़र हेडलाइंस ते। सिंध जे वॾे वज़ीर जी सदारत हेठि थियल इजलास में कोरोना खां बचाव लाइ सिंध में सुभाणे खां 8 अगस्त ताईं लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त जेको सरकारी मुलाज़िम 3 अगस्त ताईं वैक्सीन न कराईंदो तंहिंखे पघार न ॾिनी वेंदी। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त एक्सपोर्ट इंडस्ट्री खुलियल रहंदी। सिंध जे वॾे वज़ीर चयो त ईंदड़ हफ़्ते खां सरकारी ऑफिसूं बि बंदि कंदासीं, इंटरसिटी ट्रांसपोर्ट बि बंदि हूंदी, फार्मेसी खुलियल रहंदी। सभई बाज़ारूं बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो जॾहिं त रोड ते ईंदड़ शहरनि जा वैक्सीनेशन कार्ड चेक कया वेंदा। अपोज़िशन जी समूरनि MPAs, कारोबारी हज़रात ऐं डॉक्टरनि सिंध हुकूमत जे फ़ैसिले जी हिमायत करे छॾी आहे। ख़बर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर कोरोना केस वधण ते सिंध हुकूमत जी मदद करण जो फ़ैसिलो करे वरितो। NCOC सरबराह असद उमर जी सदारत हेठि इजलास थियो, जंहिं में कराची शहर जी ख़राब थींदड़ सूरत हाल जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो, जॾहिं त केसिस वधण ते पिण गिनती जो इज़हार कयो वियो। NCOC मूजिबि कोरोना वायरस ते ज़ाब्ते लाइ सिंध हुकूमत जी मदद करण जो बि फ़ैसिलो कंदे सिंध सरकार खे आगाह कयो वियो। NCOC जो चवणु आहे त सिंध जे अस्पतालनि में वार्ड्स, ऑक्सीजन ऐं वेंटिलेटर्स बेड वधाया वेंदा, जॾहिं त सूबे में कोरोना SOPs ते अमल दारामद लाइ सिक्योरिटी एहलकार मुक़रर कयूं वयूं। मौसमियात खाते मूजिबि मॉनसून जूं ताक़तवर हवाऊं थर रस्ते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि पखिड़िजी वेंदियूं। 6 अगस्त सिस्टम सिंध जे मथां अची वेंदो। ईंदड़ ताक़तवर सिलसिले जो ज़ोर ॾाखणे ओभर ऐं सेंटर सिंध जे इलाइक़नि में रहंदो, जिथे अक्सर हंधनि ते ज़ोरदार वसकारे जा इम्कान आहिनि। हिन सिस्टम सां 100 मिलीमीटर जे लॻभॻि मींहुं पवण जा इम्कान आहिनि। सिंध जे कपह वारे इलाइक़नि में कपह खे कपारी धिक रसण जा अंदेशा आहिनि। कोट मलेर शाख वेझो इंडस हाईवे ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिक औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। ज़ख़्मियुनि में मोहम्मद हसन गोलो, सलीम गोलो ऐं मसमात खेरा गोलो शामिल। कोट B सेक्शन थाणे जी हद ॻोठ अब्दुल कादिर भयो में 40 वरह जी नौजवान मोहम्मद शोबान भयो घरू परेशानी सबबि पाण मथां बंदूक जो फायर करे पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल आंदो वियो।